एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी वियो आहे। मेले जी इफ्तिताही तकरीब में वॾो वज़ीर मुराद अली शाह, सरदार शाह, मेयर कराची मुर्तज़ा वहाब शरीक आहिनि। किताबी मेले में 330 किताबनि जा स्टॉल्स लगाया विया आहिनि। किताबनि इंसाननि जी ज़िंदगीअ में तब्दीली आंदी आहे। सरदार शाह जो चवणु हुयो, असांखे पंहिंजो विञायल कल्चर वापसि वठिणो आहे। सूबाई वज़ीर जो चवणु हुयो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी चुको आहे। मेले जी इफ्तिताही तकरीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सरदार शाह ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब शरीक आहिनि। किताबी मेले में 330 किताबनि जा स्टॉल्स लगाया विया आहिनि। किताबनि इंसाननि जी ज़िंदगीअ में तब्दीली आंदी आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु हुयो, असांखे पंहिंजो विञायल कल्चर वापसि वठिणो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी चुको आहे। एक भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी वियो आहे। मेले जी इफ्तिताही तकरीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सरदार शाह ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब शरीक थिया। किताबी मेले में 330 किताबनि जा स्टॉल्स लगाया विया आहिनि। किताबनि इंसाननि जी ज़िंदगी में तब्दीली आंदी आहे। सूबाई वज़ीर सरदार शाह जो चवणु आहे, असांखे पंहिंजो विञायल कल्चर वापसि आणणो पवंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी वियो आहे। मेले जी इफ्तिताही तकरीब में वॾो वज़ीर मुराद अली शाह, सरदार शाह ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब शरीक आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, वधीक कहिड़ा तफ़सील अपडेट कजो इन हवाले सां। आज कराची एक्सपो सेंटर में 4 ॾींहनि वारो आलमी किताबी मेलो शुरू थी चुको आहे। इफ्तिताही तकरीब में सिंध जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तालीम जो वज़ीर सैयद सरदार शाह ऐं मेयर कराची मुर्तज़ा वहाब शरीक थिया आहिनि। एक्सपो सेंटर में किताबनि जा 330 स्टॉल लगाया विया आहिनि। किताब जो इफ्तिताह CM सिंध कयो आहे। प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदड़ अज़ीज़ शेख बि ख़िताब कयो आहे। उन्हनि जी आजा कई आहे। महिमाननि जे सरदार शाह बि ख़िताब कयो आहे इन प्रोग्राम खे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ख़िताब कंदे चए त इल्म, सकाफ़त ऐं तख़ील सां भरपूर तक़रीब में शिरकत करणु एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। किताबी मेलो किताब जे शौक़ीननि जी पहुच जो ज़रियो आहे। प्रीमियर तक़रीब, पब्लिशर, किताब फरोश ऐं लाइब्रेरियन हिकु प्लेटफॉर्म फराहम करे थी। बुक फेयर तक़रीब में मुल्की ऐं आलमी पब्लिशर वॾे अंग में शिरकत कंदा आहिनि। किताबी मेलो मुल्की ऐं गैर मुल्की किताबनि जी छपाई ऐं ख़रीद फ़रोख़्त खे फ़रोग़ ॾिए थो। सिंध जे वॾे वज़ीर वधीक चयो त लेखकनि खे पब्लिशरनि सां राब्तो करण जो मौक़ो मिले थो। अहिड़नि प्रोग्रामनि में कुझु सालनि खां किताबी मेले जे हवाले सां मुसबत रुखनि में इज़ाफ़ो थियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर वधीक चयो त हर साल पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो किताबी मेलो कराची में थींदो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण जे लाइ।